أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من يطع الرسول فقد أطاع الله ومن تولى فما أرسلناك عليهم حفيظا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين يا فتاح يا فتاح يا فتاح رب زدني علما जंहिं रसूल जी फर्माबरदारी कई तंहिं यकीनन अलाह जी फर्माबरदारी कई। रसूल जी इताअत जे बारे में मुसलसल पाण ही आयतूं पढ़ी रहिया आहियूं। मदनी सूरतुनि में बार बार अलाह ताला रसूल जी इताअत खे अहमियत ॾिनी आहे। उन जी आख़िर वजह छा आहे? यकीनन अलाह ताला चाहे थो त मुंहिंजे रसूल जी इताअत करे ऐं मुंहिंजे रसूल जी इताअत याने मूं अलाह जी इताअत आहे। याने मूं पंहिंजो रसूल तव्हां ॾे मोकिलियो आहे त तव्हां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे पंहिंजे लाइ बहितरीन नमूनो सम्झो। तव्हांजी ज़िंदगी जा जेतिरा बि मामलात आहिनि, नंढा आहिनि, वॾा मामलात आहिनि, मुल्की सतह ते आहिनि, घर जी सतह ते आहिनि, सभु जा सभु अलाह ताला फरमाए थो त मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे मुताबिक़ उनखे तव्हां हलायो। पोयां बि इहे आयतूं पढ़ी आया हुयूं। अलाह फरमाए थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे रसूल खे पंहिंजे हर मामले में शामिल न कयो, तव्हांजो जेको बि मामिलो आहे उनखे मुंहिंजे रसूल जी ज़िंदगी मुताबिक़ तव्हां हल न कयो ऐं मुंहिंजे रसूल अगरि तव्हांजे दरमियान को फ़ैसिलो कयो ऐं तव्हां उनखे पंहिंजी दिलि सां क़बूल न कयो, बज़ाहिरी त क़बूल करे वेठा पर दिलि में उनखे तव्हां शक रखो था, अलाह फरमाए थो तव्हां मोमिन न आहियो। उन्हनि आयतुनि में अलाह ताला कसम खणी फरमाए थो त तव्हां मोमिन न आहियो। याने तव्हांजे मोमिन हुजण जो शर्त पहिरियों इहो ई आहे त तव्हां अलाह ऐं उनजे रसूल जी इताअत लाज़मी कंदा। ऐं जंहिं मुंहुं मोड़ियो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां को तोखे उन्हनि ते निगहबान करे न मोकिलियो आहे। रसूल खे अलाह ताला निगहबान ठाहे नाहे मोकिलियो। रसूल खे अलाह ताला मोकिलियो आहे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़। ऐं अगरि असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुताबिक़ असां हलियासीं, उन में यकीनन असांजो फ़ाइदो आहे। अलाह ताला असांजी निजात चाहे थो। अगरि को इंसान पंहिंजी बदबख़्ती जे करे रहिजी थो वञे, नाकाम थी थो वञे, त अलाह ताला उन जे बारे में रसूल खां कोन पुछंदो। इहो क़ुर में बार बार इहो पढ़ी आया आहियूं। अलाह ताला फरमाए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खां दोज़ख़ियुनि जे बारे में न पुछियो वेंदो। तव्हां खां न पुछियो वेंदो त फलां इंसान इस्लाम क़बूल छो न कयो, या तव्हांजे क़बीले वारा ईमान वारा छो न थिया, या तव्हांजा मिट माइट हिदायत याफ़्ता छो न थिया, जेके यकीनन रहिजी विया आहिनि। यानी अबू जहल आहे, अबू लहब आहे, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा बि आहिनि। अलाह ताला नबी खां इन्हनि जे बारे में न पुछंदो। नबी खां अलाह ताला पुछंदो त छा तव्हां मुंहिंजो क़ुर माण्हुनि ताईं पहुचायो, जंहिं जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में सभिनी खे गवाह ठाहे पोला ॾांहुं इशारो करे फरमाइनि था त या अलाह तूं गवाह रहिजां, हे सभु शाहिदी ॾियनि था त मां पहुचाए चुको आहियां। सूरह जिन में अलाह ताला फरमाए थो कुल इन्नी ला अमलिकु लकुम ज़र्रन वला रशदा। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चओ त मां तव्हांजे लाइ न कंहिं नुक़सान जो इख़्तियार रखां थो ऐं न कंहिं भलाईअ जो। हिकु जॻह ते त अलाह ताला फरमाए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि खे चओ त ख़ुदि मूंखे बि ख़ौफ़ आहे उन क़यामत वारे ॾींहं खां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक अलाह खां ॾियंदड़ हुआ। ऐं उहे मुनाफ़िक ज़बान सां त ताबेदारी क़बूल कनि था, पर जॾहिं तो वटां उथनि था त उन्हनि मां के माण्हू या हिकु गिरोह वारा जेकी ॻाल्हि तो चई या उन्हनि कई उन जे ख़िलाफ़ राति जो रिथूं रिथीन था। मुनाफ़िक जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदा हुआ त हू ज़बान सां इक़रार कंदा हुया त हे अलाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जेको बि हुकुम कंदव असांजी अखियुनि ते, तव्हां जेका बि ॻाल्हि चवंदव असां यकीनन उनखे मञींदासीं, क़बूल कंदासीं। पर उहे बदबख़्त जॾहिं उथी वेंदा हुआ, पंहिंजे रातियुनि जो वञी वेही करे पंहिंजे सरदारनि सां कचहरियूं कंदा हुआ, त उते हू बकवास कंदा हुआ त असां कहिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियुनि खे मञूं था, असां बि सिमड़ई ॿुधूं था, हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए में कढूं था। याने ज़बान सां मञींदा हुआ लेकिन दिलि में उन्हनि खे निफ़ाक़ हूंदो हुयो। अस्तग़फिरुल्लाह। ऐं अॼु इहो बि असांजो हाल आहे। असां बि पंहिंजे कानून में लिखी वेठा आहियूं त कानून अलाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ कोन थींदो। असांजो जेको बि आइन हूंदो, असांजो जेको बि कानून हूंदो, अलाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम मुताबिक़ ई ज़बान सां या पननि ते लिखियो पियो आहे। पर अफ़सोस सां जॾहिं असांजा बि रातो राति कानून ठहनि था, साज़िशुनि तहत ठहनि था, उन्हनि में अजीब ग़रीब कानून लिखिया विया आहिनि। असां वटि इहो बि हिकिड़ो कानून ठहियलु आहे त छोकिरे ऐं छोकिरी जी शादी यानी उन्हनि जो निकाह 18 सालनि खां पहिरीं नथो थी सघे। छो नथो थी सघे?
इस्लाम त तरग़ीब ॾिए थो त तव्हां जल्द खां जल्द शादी करियो। यानी जीअं ई बालिग़ थियनि, यानी 14, 15, 16 सालनि जी जीअं ई बालिग़ थियनि था, त उन में तव्हां निकाह करे छॾियो। पर असांजो कानून छा आहे त न, 18 सालनि खां पहिरीं नथो थी सघे। छो नथो थी सघे? छा इहा मुनाफ़िक़त नाहे? छा रातो राति जेके असांजा कानून ठहनि था, इहा मुनाफ़िक़त तहत नथा ठहनि? ऐं जेके रिथूं राति जो हू रिथीन था, से अलाह संदन एमाल नामे में लिखे थो। अलाह फरमाए थो त तव्हां बेख़ौफ़ न रहिजो। पहिरीं ते त मुनाफ़िक़नि खे ई आहे यक़ीनन त तव्हां जूं जेके साज़िशूं आहिनि, मां लिखां थो। यक़ीनन क़ुरान तमामु इंसानियत जे लाइ आहे। अॼु जे दौर लाइ बि क़ुरान इहो ई रहंदो, क़यामत ताईं इहो ई रहंदो। अॼु असांखे बि अलाह फरमाए थो त तव्हां जूं बि जेके साज़िशूं राति जो थियनि थियूं, तव्हांजा बि जेके कानून राति जो ठहनि था, इहे मां लिखां पियो। मुंहिंजा फ़रिश्ता न सिर्फ़ लिखनि पिया, बल्कि रिकॉर्ड बि कनि था। क़यामत वारे ॾींहुं तव्हांखे इन जो जवाबु लाज़मी ॾियणो पवंदो त आख़िर तव्हां मुंहिंजी शरीयत ख़िलाफ़ कानून कीअं ठाहियो? तव्हांजी जुरत कीअं थी? ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं इन्हनि जी परवाह न कर ऐं अलाह ते भरोसो कर, ऐं उहो ई बहितर हरजलो ऐं पूरो कारसाज़ आहे। छा उहे क़ुरान में गौर ऐं फ़िक्र नथा कनि? अलाह फरमाए थो, मूं हेॾो वॾो पंहिंजो कलाम नाज़िल फरमायो आहे, जंहिंजी हेॾी वॾी अहमियत आहे त अगरि ही मां जबलनि ते नाज़िल कयां हा त केॾा मज़बूत ॾिसंदड़, केॾा वॾा बज़ाहिरी नज़र ईंदड़ जबल बि टुकड़ा टुकड़ा थी वञे हा, रेज़ा रेज़ा थी वञे हा, हू किरी पवनि हा। मुंहिंजे हिन क़ुरान खे हू बर्दाश्त न करे सघनि, त छा उहो इन आयत ते बि गौर नथा कनि? एॾी वॾी ॻाल्हि मूं नाज़िल फरमाई आहे, इन ते गौर नथा कनि? छा हू ज़मीन ऐं आसमान में बि भला गौर नथा कनि त आसमान कीअं मूं पैदा फरमायो आहे? आसमान कीअं ठहियल आहे बग़ैर कंहिं पिलरनि जे? तव्हांजे घर जी हिकिड़ी मामूली सी छत 4 पिलरनि जे बग़ैर बीह कोन थी सघे। मुंहिंजो हेॾो वॾो आसमान आहे, कीअं बीठो आहे? कॾहिं गौर कयो आहे तव्हां? इन आसमान में सिज, चंड, तारा कीअं बीठा आहिनि? तारनि जो कहिड़ो कमु आहे? सूरह हदीद में अलाह ताला फरमाए थो त इन में लोह ठहंदा आहिनि। उतां खां लोह मां नाज़िल कंदो आहियां तव्हांजी ज़मीन ते। छा त इन ॻाल्हियुनि ते गौर न कयो आहे? छा तव्हां ज़मीन ते बि भला गौर न कयो आहे? ज़मीन कीअं पुरसुकून बीठी आहे। अगरि लुॾणु लॻे त तव्हांजा घर, तव्हांजा जानवर ऐं ख़ुदि तव्हां तबाह हलाक थी वञो। तव्हां हिकिड़ो अन्न जो दाणो ज़मीन में विझो था, त उन मां वणु कीअं थो निकिरे, पौधो कीअं थो निकिरे, तव्हांजो फ़सुलु कीअं थो निकिरे? छा तव्हां था कढो? आसमान मां पाणी मां कीअं थो नाज़िल कयां? तव्हांजा फ़सुल आबाद थो करियां। तव्हांजा चौपाया उन मां खाइनि था, ख़ुदि तव्हां खाओ था। हेॾी वॾी अक़ल वारी ॻाल्हि आहे। अलाह फरमाए थो, छा तव्हांजी अक़ल कमु करणु छॾे ॾिनो आहे? भला झुड़नि ॾे थोरो ध्यानु ॾियूं। झुड़ छा आहे? हिकिड़ो दूंहों आहे, ॿियो त कुझु बि कोन्हे का। त उन मां पाणी कीअं थो अचे? भला करे ॻड़ा नाज़िल था थियनि, हेॾा हेॾा वॾा ॻड़ा हूंदा आहिनि, उहे बि कीअं था अचनि? तव्हां गौर न पिया करियो? सूरह नहल पूरी इन्हनि अलाह जी नेमतुनि ते मुश्तमिल आहे। जॾहिं पढ़ंदासीं त इनशा अल्लाह उते हर हिकु ॻाल्हि खे खोले खोले बयानु कंदासीं। अलाह ताला हर आयत में इहो ॿुधायो आहे त तव्हां गौर छो न पिया करियो? तव्हां अक़ल इस्तेमालु छो न पिया करियो? हिकु जॻह ते अलाह फरमाए थो, अगरि तव्हांखे हिन क़ुरान मां नसीहत हासिल नथी थिए, त आख़िर ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी जंहिं मां तव्हांखे नसीहत हासिल थींदी? तव्हांखे पंहिंजी दुनिया में अगरि को बि तव्हांजो बॉस आहे, तव्हांजो सरबराह आहे, तव्हांजो अॻवान आहे, कंहिं बि इदारे जो मैनेजर आहे, कुझु बि आहे, तव्हांखे अगरि मैसेज करे थो त फ़ौरन तव्हां उन तवजा थियो था, उनखे ॾिसो था ऐं उन जो मैसेज पढ़ो बि था ऐं उनखे फ़ौरन जवाब बि ॾियो था। ऐं हीअ अलाह असांजो ख़ालिक ऐं मालिक, जीअं हिन इहो सॼो क़ुरान नाज़िल फरमायो आहे, जंहिंखे पंहिंजो कलाम करार ॾिनो अथईं, त इनखे असां ज़हमत बि नथा करियूं थोरो सम्झूंसि, पढ़ूंसि, त आख़िर अलाह ताला फरमाइण छा थो चाहे? पोइ जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं असां ईअं ई वेंदासीं बग़ैर हिनखे पढ़े सम्झे, पोइ इंसानु हिकिड़ो उथे थो क़यामत वारे ॾींहुं, क़ुरान में बि उनजो मंज़रु अचे थो त उन जूं अखियूं ख़तमु हूंदियूं, ॼणो अंधो थी उथंदो। त पोइ आस पास में ॿियनि खां पुछे थो त छा तोखे अखियूं आहिनि? छा तोखे अखियूं आहिनि? तूं ॾिसीं थो? त हुनजा ॿिया चवनि था, हा यार मां त ॾिसां पियो। पोइ हू पुछे थो त पोइ मां छो नथो ॾिसां? मुंहिंजियूं अखियूं काॾे वयूं आहिनि? त पोइ अलाह ताला उनखे फरमाए थो त तोखे मूं दुनिया में ॿ हेॾियूं वॾियूं अखियूं ॾिनियूं, छा तो मुंहिंजो क़ुरान पढ़ियो? छा तो मुंहिंजो क़ुरान सम्झो? हुन ते गौर फ़िक्र कई? न कई न। प्रोफेसर थी वएं, पीएचडी करे आएं, न ॼाण अलाए कहिड़ा कहिड़ा तजुर्बा करे, वॾी टेक्नोलॉजी हासिल करे वरितई, बसि रहिजी वियो त मुंहिंजो क़ुरान रहिजी वियो। यानी तूं अखियुनि जो जेको असलु इस्तेमालु थियणु घुरिजे हा तो कोन कयो न। तंहिं करे तूं लाइक़ बि न जीअं आहीं त अॼु तोखे मां अंधो करे उथारियां। तंहिंजे करे अॼु मूं तुंहिंजियूं अखियूं कढी छॾियूं। हाणे तूं अंधो ई घुमंदो फिरंदो। हर शइ जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे। अखियूं ॾियण जो मक़सदु यकीनन इहो ई आहे। अक़ल ॾियण जो मक़सदु यकीनन इहो ई आहे। तव्हांखे जंहिं पैदा कयो आहे त उन जी हिदायत पढ़ी ऐं तव्हां उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। हिकिड़ी मामूली सी मशीन वठो था त उन में हिकिड़ो गाइड बुक अचे थो, उनखे बि तव्हां पढ़ो था। अगरि हीअ बटण दॿाईंदो शइ तव्हांजी ख़राबु थींदी, अगरि हीअं इस्तेमालु कंदो त तव्हांजी शइ सही हलंदी। हिनखे पाणी लॻंदो त ख़राबु थींदी, पाणी खां बचाईंदो त सही रहंदी।
उहा लख ॾेढ जी वरितल शइ जे लाइ तव्हां वधि खां वधि एहतियात करे था, उन गाइड खे 2-3 दफ़ा पढ़ो था, यूट्यूब ते सर्च बि करियो था, गूगल बि करियो था उनखे। पर तव्हांजी हेॾी वॾी ज़िंदगी आहे 60-70 साल जी, उहा कीअं गुज़ारिजे जानवरनि वांगुरु? त उन जे गुज़ारण जो जेको तरीक़ो आहे क़ुर में, अफ़सोस असां उन खां ग़ाफ़िल आहियूं। हिन आयत में अलाह ताला फरमाए थो, आख़िर तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां मुंहिंजे क़ुर में गौर फ़िक्र नथा करियो? मुनाफ़िक अरबी ॼाणींदा हुआ, हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बराह रास्त क़ुर ॿुधंदा हुआ त हू सम्झंदा हुआ। हुननि खे तर्जुमे जी ज़रूरत कोन हुई, पर बदबख़्त कंदा छा हुआ? गौर फ़िक्र कोन कंदा हुआ। हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾींदा हुआ, छो जो हू न क़ुर खे अहमियत ॾींदा हुआ ऐं न ई वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हू पंहिंजी बदबख़्ती में मस्तु हूंदा हुआ। जेकॾहिं इहो कलाम अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जे तरफ़ खां हुजे हा, त इन में ज़रूरु घणो इख़्तिलाफ़ ॾिसंदा। ॿिया जेके बि आसमानी किताब आहिनि, तौरात आहे, इंजील आहे, ज़बूर आहे, या वरी ॿियनि मज़हबनि जा किताब आहिनि, गीता थी वियो या को ॿियो, उन्हनि सभिनी में बि तव्हांखे बेहद इख़्तिलाफ़ात मिलंदा। बाइबल जी हिकिड़ी आयत में हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे, त वरी ॿी आयत में हुनजे बिल्कुलु उबतड़ लिखियलु आहे। साॻी ॻाल्हि तौरात ऐं ॿियनि जे मज़हबनि जी किताबुनि में बि इहो ई हाल आहे। वाहिद किताब आहे क़ुर, जंहिं जे लाइ अलाह ताला फरमाए थो, हिन में तव्हांखे को बि इख़्तिलाफ़ न मिलंदो। छो जो अलाह ताला हिकु जॻह ते फरमाए थो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। बेशक असां ई हिन जा नाज़िल करण वारा आहियूं ऐं असां ई हिन जी हिफ़ाज़त कंदा। त कंहिंजी बि हिमत कोन्हे हिन क़ुर खे केरु मटाए सघे। मां तव्हांखे हिकिड़ो चैलेंज थो ॾियां, पूरी दुनिया जा जेके बि मज़हबी किताब आहिनि या वरी जेके बि ग़ैर मज़हबी किताब आहिनि, तव्हां इहे सभु जा सभु खणी हींअर समुंड में उछाले छॾियो ऐं तव्हां दुनिया जा तमामु इंसान गॾु करे छॾियो, त तव्हां उहो किताब हू बहू साॻियो किताब वरी नथा बि आणे सघो। चाहे किथे माण्हुनि खे यादि हुजे, कंहिंखे कुझु बि हुजे, पोइ बि तव्हांखे उन्हनि में 100% इख़्तिलाफ़ न। अगरि इहो ई मामिलो क़ुर सां बि कयो वञे, दुनिया में जेतिरा बि क़ुर आहिनि, जंहिं जंहिं मुल्क में क़ुर आहिनि, अगरि उहे बि खणी बिल फर्ज़ समुंड में उछलाया वञनि, त पोइ बि तव्हां 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि वापसि उहो क़ुर हू बहू ज़ेर ज़बर पेश सां हासिल करे वेंदो। उहो कीअं थींदो? तव्हां USA मां, जर्मनी मां, रशिया मां, इंग्लैंड मां, पाकिस्तान, इंडिया, बांग्लादेश, श्रीलंका, इन्हनि तमामु मुल्कनि मां हिकिड़ो हिकिड़ो हाफ़िज़ खणो। उहे हाफ़िज़ हिक ॿिए खे सुञाणींदा बि कोन हूंदा, हिक ॿिए जे लाइ हू बिल्कुलु अजनबी हूंदा। तव्हां उन्हनि खे विहारियो, सभिनी खे पनो ऐं पेन ॾियो ऐं सभिनी खे चयो तव्हां लिखणु शुरू करियो। अलाह ताला हाफ़िज़नि जी दिलुनि में क़ुर खे महफ़ूज़ करे छॾियो आहे। हू जेको लिखणु शुरू कंदा, त हू बहू उहे 7 8 10 ॼणा ज़ेर ज़बर पेश खां साॻियो ई क़ुर, साॻियूं ई आयतूं, साॻियूं सूरतूं तव्हांखे लिखी आणे ॾींदा। इहा ई आहे त अलाह ताला फरमाए थो त मूं क़ुर जी हिफ़ाज़त बि कई आहे। इहो शर्फ़ सिर्फ़ु क़ुर खे हासिलु आहे। ऐं जॾहिं उन्हनि वटि अमुन या ख़ौफ़ जी का ख़बर पहुचे थी, त उनखे हवा ॾियनि था, यानी उनखे बिला वजह मशहूरु कनि था। पर जेकॾहिं उनखे अलाह जे रसूल ऐं पंहिंजे इख़्तियारीअ वारनि अॻियां पेश कनि हा, त तव्हां मां तहक़ीक़ करण वारा उनजी तहक़ीक़ कनि हा। अने मुनाफ़िक़ छा कंदा हुआ? हुननि खे का बि ख़बर महसूसु थींदी हुई, का बि किथां ख़बर मिलंदी हुई, त उनखे फ़ौरन मशहूरु करे छॾींदा हुआ। हू सोचींदा ई कोन हा त इहा ॻाल्हि सची आहे या न, इन जी तहक़ीक़ करियूं या न, बसि उनखे अफ़वाह ॾेई करे, उनखे हवा ॾेई करे उनखे फैलाए छॾींदा। जेसीं उहा ॻाल्हि फैलिजे, जेसीं वञी उनजो केॾी महिल वञी नतीजो हासिलु थिए, त उनजे विच में जेको नुक़सानु थियणो हूंदो सो थी वेंदो। अलाह फरमाए थो त तव्हांखे घुरिजे हा त तव्हां उहा ॻाल्हि मुंहिंजे नबी ॾे खणी अचो हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या वरी तव्हां में जेके उलुल अम्र माण्हू आहिनि, अक़लमंद आहिनि, ॾाहा आहिनि, समझदार आहिनि, तव्हांजे बाइख़्तियार वारा माण्हू आहिनि, उन्हनि ॾे उहा ॻाल्हि खणी अचो हा। उहे माण्हू उन ॻाल्हि जी तहक़ीक़ कनि हा, उनजी जड़ ते वञनि हा, उनखे मालूम कनि ऐं उनजो असुलु जेको मक़सदु उहो हासिलु कनि। हू ॾिसनि हा त छा इहा वाक़ई ॻाल्हि कूड़ी आहे या सची आहे, या इन ॻाल्हि जी का अहमियत आहे या न आहे। बसि इहो करण जे बजाए मुनाफ़िक़ ॻाल्हियूं फैलाए छॾींदा हुया ऐं पोइ जेको नतीजो हासिलु थींदो हो, जेको बि उनजो नुक़सानु हूंदो, उहो बाद में हुननि खे भोगणो पवंदो हो। अॼु बि अफ़सोस सां असां वटि इहो कमु आम आहे। सोशल मीडिया असांजी 90% खां वधीक कूड़ी आहे। अॼु तव्हांखे दीन जे बारे में न ख़बर कहिड़ियूं कहिड़ियूं कूड़ियूं ॻाल्हियूं मिलंदियूं। हिकिड़ी ॻाल्हि केरु ॿुधी, उनखे 99 ॻाल्हियूं पंहिंजूं शामिलु करे, जेका ॿुधई उहा बि कूड़ी, 99 जेके शामिलु कयूं उहे बि कूड़ियूं, सभु कूड़ियूं ॻाल्हियूं फैलिजंदियूं वञनि थियूं। इन जे पुठियां बि शैतान जो वॾो हथु आहे। इन आयत जो इहो हिसो अलाह ताला फरमाए। ऐं जेकॾहिं अव्हां ते अलाह जो फज़ुल ऐं रहमत न हुजे हा, त किन थोरनि खां सवाइ सभु ज़रूरु शैतान जे पुठियां लॻो हा। इहो असुलु मक़सदु ई शैतान जो आहे। कूड़ियूं ख़बरूं बि फैलाए पियो,
ऐं दीन में जेके हेॾा वॾा नुक़सान थिया आहिनि सभु साज़िशूं शैतान जूं आहिनि। शैतान पंहिंजा साथी मुक़ररु करे छॾिया आहिनि। शैतान कंहिंजे ज़रिए फितना फैलाए पियो। शैतान ख़ूब ॼाणे थो। हू पंहिंजे कम में वधीक सचो आहे। शैतान जेको अलाह खे चैलेंज कयो आहे सूरह इराफ़ में, इहो जॾहिं सूरह इराफ़ पढ़ंदासीं त उते इनशा मां वधि खां वधि खुली वज़ाहत करण जी कोशिशि कंदुसि। फ़िलहाल हिन टाइम थोरो पर्दो रखां थो। तंहिं करे तूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जी राह में जंग कंदो रह ऐं तूं पाण खां सवाइ ॿिए कंहिंजो ज़िमेवार नाहीं। जिहाद जे ज़िमन में क़ुर मजीद में सभ खां अहम तरीन ऐं सख़्त आयत यकीनन इहा ई आहे। अलाह फरमाए थो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं जिहाद कंदो रह, हर हाल में हर सूरत में जिहाद कंदो रह। तूं पंहिंजे पाण खां सवाइ ॿिए कंहिंजो बि ज़ामिन नाहीं, ॿिए कंहिंजो इख़्तियार नथो रख। हर हाल में तोखे जिहाद करणो आहे ऐं मोमिननि खे रग़बत ॾियार। हा, पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे सहाबनि खे, मुसलमाननि खे, मोमिननि खे रग़बत ॾियारींदो रह, जोश ॾियारींदो रह। जिहाद जे बारे में उन्हनि खे उभारींदो रह, उन्हनि खे सम्झाईंदो रह हिन क़ुर जे ज़रिए सां। ऐं अगरि बिल फर्ज़ केरु तव्हांजो साथ न बि ॾिए थो त बि तव्हांखे हर हाल में अकेलो ई सही, तनहा सही जिहाद करणो आहे। ऐं इहो ई कमु सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो बि कयो आहे। जॾहिं ख़िलाफ़त मिली आहे त काफ़ी माण्हू ज़कात ॾियण खां इनकार करे विया। उन्हनि चयो त असांजो माल आहे, असांजी मर्ज़ी जीअं चाहे ख़र्च करियूं, असां पंहिंजे माल ते इख़्तियार रखूं था, जीअं चाहियूं इस्तेमालु करियूं, तंहिं करे असां ज़कात कोन ॾींदासीं। इन ते ॿिया जेके मुसलमान हुआ उन्हनि चयो त या ख़लीफ़तुर रसूलुल्लाह, इन मामले में थोरी नरमी कई वञे। उन ते सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त तव्हां अगरि मुंहिंजो साथ ॾियो या न ॾियो, मां अकेलो ई सही पर इन्हनि सां जिहाद ज़रूरु कंदुसि, इन्हनि सां विढ़ंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भला इहो ई हुकुम थो फरमाए त नबी तव्हां विढ़ंदा रहो, तव्हां जिहाद न छॾींदा। नबी खे मोकिलण जो मक़सद बि इहो ई आहे। टे दफ़ा क़ुर में अलाह ताला फरमाए थो, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। थोड़े फ़र्क़ सां पर इहा ई हूबहू आयत टे दफ़ा अलाह ताला नाज़िल फरमाई आहे। फरमाए थो त उहो ई आहे अलाह जंहिं पंहिंजे रसूल खे मोकिलियो अल हुदा यानी क़ुर ॾेई करे ऐं दीन हक़ ॾेई करे, लियुज़हिरहू ताकी इनखे ग़ालिब करे, इनखे नाफ़िज़ करे तमाम जे तमाम दीननि ते, तमाम मज़हबनि ते, चाहे इहा ॻाल्हि मुशरिकनि खे केॾी नापसंदीदा छो न लॻे। नबी जे अचण जो वॾे में वॾो मिशन, वॾो मक़सदु यकीनन इहो ई आहे। ऐं तव्हां अगरि को जिहाद करियो त यकीनन अॻियां तव्हांखे छॾींदा थोरी। अॻियां ज़ालिम, नाफ़रमान, फासिक, कूड़ा, बदबख़्त इहे सभु गॾिजी वेंदा, तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशूं कंदा। हू तव्हांखे कामयाबु थियणु कोन ॾींदा, हू तव्हांजी जमायत खे नुक़सानु पहुचाईंदा। अलाह फरमाए थो त तव्हां मूं ते भरोसो करियो त ॾिसो तव्हांजी चाहे नंढड़ी जमायत हूंदी न, माने खे ग़ालिब करे छॾींदुसि। जिहाद आहे छा? जिहाद आहे फितने जो इलाज, फसाद जो इलाज, ज़ालिमनि जो इलाज, नाफ़रमाननि जो इलाज। ऐं उहे सभु ज़ालिम, फासिक, फसाद, फितने करण वारा इहे सभु बीमारी में मुब्तला आहिनि ऐं इन्हनि जो इलाज अकेलो जिहाद आहे। जंहिंजे लाइ अलाह ताला पंहिंजे नबी खे सख़्तु हुकुम थो फरमाए त तव्हां कंदा रहो ऐं पंहिंजे साथियुनि खे, मोमिननि खे रग़बत बि ॾियारींदा रहो। क़रीब आहे त अलाह काफ़िरनि जी जंग बंदी करे। ग़ज़वे खंदक खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाणे कुफ़ार जी हवा निकिरी वई, हाणे मुशरिकीन जी हवा निकिरी वई। हाणे इहे कॾहिं बि वरी जुरत कोन कंदा त तव्हां मुसलमाननि जे ख़िलाफ़ हू वरी गॾु थियनि। अलाह ताला मुसलमाननि जी मदद फरमाए ऐं जंग बंदी कराए छॾी। हाणे वरी उन खां पोइ इहे मुशरिकीन मका गॾु कोन थिया आहिनि ऐं अलाह जो ज़ोर सभ खां मज़बूत ऐं उन जी सज़ा बि सभ खां वधीक सख़्तु आहे। अलाह जे हुकुम ते अमल न कयो वञे, अलाह जे क़ानून मुताबिक़ फ़ैसिला न कया वञनि त पोइ माण्हू इहे न भुल में न हुजे त अलाह ताला असां सां रिआयत कंदो, असां सां नरमी कंदो। न, फरमाए थो त पोइ मुंहिंजो अज़ाब बि तमामु सख़्तु आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमाए थो त मोमिननि खे रग़बत ॾियार जिहाद करण जी। हाणे इन मुतालिक़ मां 3 खां 4 हदीसूं पेश करण जी कोशिशि कंदुसि, जंहिंमें जिहाद जी अलाह ताला ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां जेका अहमियत बयानु कई वई आहे उहा तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदुसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अलाह ताला पंहिंजे रस्ते में जिहाद करण वारनि लाइ तयारु कयो आहे, उन जे 2 दर्जनि में एतिरो फ़ासिलो आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान में आहे। केॾो वॾो इनाम अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहियो आहे त तव्हां अलाह जी राह में जिहाद लाइ निकिरो,
पोइ उनजो दर्जो एॾो बुलंद आहे, उनखे अहिड़ा इनाम मिलंदा जो जेको 2 दर्जा आहिनि उन्हनि जे विच जो फ़ासिलो ज़मीन आसमान जेॾो आहे। इहा अलाह जो रसूल बि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रग़बत पियो ॾियारे त निकिरो अलाह जी राह में। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स मरी वियो ऐं न जिहाद कयाईं ऐं न जिहाद करण जो इरादो कयाईं, उहो निफ़ाक़ जे हिक क़िस्म जी मौत मरियो। सॼी ज़िंदगी हुनजी गुज़री वई, हुन न जिहाद कयो ऐं न दिलि में इरादो कयाईं त मां जिहाद कंदुसि। अलाह जो रसूल फरमाए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन जी मौत बि जेका आहे हिकु बदबख़्ती वारी मौत, निफ़ाक़ वारी मौत थी हुनजी, हू कूड़ मौत में मरियो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे पंहिंजी उमत जे गुमराह हुकुमराननि जो अंदेशो आहे ऐं अॼु असांजा हुकुमरान गुमराह थी चुका आहिनि, जंहिंजी अॻकथी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में ई करे चुका आहिनि। फरमाइनि था त मूंखे अंदेशो आहे त मुंहिंजी उमत जा हुकुमरान गुमराह थींदा ऐं पूरी दुनिया में जेके बि मुस्लमान मुल्क आहिनि, सभिनी जा हुकुमरान अक्सरियत में गुमराह आहिनि। जॾहिं मुंहिंजी उमत में तलवार रखी वेंदी त उहा रोज़े क़यामत ताईं उन्हनि खां खई न वेंदी, यानी हू जिहाद करे ई कोन सघंदा। हू एतिरा गुमराह थी चुका हूंदा जो उन्हनि खां जिहाद पुॼंदो ई कोन। हू दुनिया में मस्तु थी वेंदा, दुनिया जी लालचुनि में मुब्तला थी वेंदा। हू जिहाद खां टॼंदा त किथे मारिया न वञनि। अगरि मारिया विया त हुननि जा जेके ऐशो आराम वारी ज़िंदगी ही जेके पैसा हुननि नाहक़ जेके खॿाया आहिनि, उहे हुननि जा रहिजी वेंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अफ़ज़ल जिहाद ज़ालिम बादशाह खे हक़ ॻाल्हि चवणु आहे। ऐं अॼु इहे बादशाह, अॼु इहे हुकुमरान गुमराह थी चुका आहिनि, त उन जे बारे में पाण फरमाइनि था त उन्हनि खे हक़ ॻाल्हि चवणु अफ़ज़ल जिहाद आहे। हिन सोशल मीडिया जे ज़रिए बि असांजो इहो ई इरादो आहे, इहा ई कोशिशि आहे त उन्हनि खे हक़ ॻाल्हि चई सघूं। वरी बि जहिड़ा तहिड़ा आहिनि मुस्लमान, थी सघे त असांजी ॻाल्हि उन्हनि जी दिलि ते असरु करे वञे ऐं हू वापसि रुजू कनि, हू मोटी अचनि अलाह ऐं उन जे रसूल जी तरफ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं हू जेको ज़ुल्म बर्पा कयो वेठा आहिनि उन्हनि खां बाज़ अची वञे। माण्हू चवनि था त इस्लाम अमन जो मज़हब आहे, तंहिंजे करे ही जिहाद करणु छो, तलवारूं खणणु छो, विढ़णु छो, त उन्हनि खे ॿुधाइणु मक़सदु आहे त इस्लाम यकीनन अमन जो मज़हब आहे, अमन जो दीन आहे, पर अमन क़ाइमु कीअं थींदो? तव्हांजा फितना, हे तव्हांजा फ़साद कीअं ख़तमु थींदा? जिहाद जे बग़ैर तव्हांजा फितना ऐं फ़साद ख़तमु थी कोन था सघनि। जिहाद उहो ज़रियो आहे, उहो इलाजु आहे जंहिं जे ज़रिए अमन क़ाइमु थी सघे। जेको नेक अमल जी सिफ़ारिश कंदो उनखे उन जे सवाब मां हिसो मिलंदो। हाणे असांजी हिन मुआशिरे जो सभ खां अहम जेको मामिलो आहे उहो सिफ़ारिश जो बि आहे। तव्हां हिकिड़े नेक माण्हू खे सुञाणियो था ऐं उन ते कूड़ा इल्ज़ामात लॻी चुका आहिनि, उन ते कूड़ा मुक़दमा कया विया आहिनि, पुलिस बि उन जे ख़िलाफ़ कूड़ियूं ॻाल्हियूं दर्ज करे चुकी आहे। वरी जॾहिं उन जो मुक़दमो वञे थो अदालत में, त अदालत जा बि हालात तव्हां ख़ूब ॼाणो था। इन नेक ऐं सचे माण्हू खे किथे बि छॾियो कोन वेंदो, छो जो कूड़ा शाहिद बि बेशुमार तव्हांखे मिली वेंदा। सचे जो केस यकीनन ॾाढो ॾुखियो आहे। पोइ अगरि तव्हां का हक़ीक़त ॼाणो था, तव्हांखे वाक़ई में ख़बर आहे त इहो नेक ऐं सचो माण्हू बेगुनाह आहे, त पोइ तव्हांखे इन जी सिफ़ारिश लाज़मी करणु घुरिजे। तव्हां कंहिं इन बा इख़्तियार माण्हू खे उन जी सिफ़ारिश करियो, उनखे ॿुधायो तमामु हक़ीक़तूं त ही वाक़ई में इन में बेगुनाह आहे। तव्हां उन जी जॾहिं सुठी ॻाल्हि जी सिफ़ारिश कंदव, अलाह ताला फरमाए थो त तव्हांखे बि मां उन नेकी मां सवाबु ॾींदुमि। नेक माण्हू जो कंहिं ॿिए मामले में बि तव्हां सिफ़ारिश करे सघो था। हुनजो को जाइज़ कमु आहे जेको ज़ालिम नथो करे, त बि तव्हांखे घुरिजे त तव्हां वञी उन जे लाइ उन जी सिफ़ारिश करियो त बाबा उनजो कमु करियो छो तव्हां हिनखे परेशान करे वेठा आहियो। ऐं उन जे बरअक्स अलाह ताला फरमाए थो, ऐं जेको बुराई जी सिफ़ारिश कंदो उनखे उन जी सज़ा मां भाङो मिलंदो, उनखे बि उन जो हिसो मिलंदो। अॼु असां वटि बुराई जी सिफ़ारिश करण वारा तमामु घणा आहिनि। बिल फर्ज़ कंहिं इदारे में को नओं ऑफिसर अचे थो, त पहिरियां जेके बि मौजूदु आहिनि उहे उनखे सिफ़ारिश था कनि, उनखे तरीक़ा ॿुधाइनि था, साईं हीउ बि तरीक़ो इख़्तियार कंदो त तव्हांखे हिन मां बि पैसा ईंदा, हू बि कंदो त तव्हांखे हुन मां बि ईंदा, तव्हां हुनखे बि फसाए सघो था, तव्हां हुन मां बि पैसा कढी सघो था। त जीअं हू हुननि सभिनी मां पैसा कढे त पोइ हिननि कूड़नि खे बि, हिननि जेके हिन जा बदबख़्त आहिनि, उन्हनि खे बि उन मां कुझु हिसो मिले। जेको हू हिसो कमाईंदो उनखे त उनजी बुराई जो हिसो मिलंदो, पर अलाह फरमाए थो तव्हां जेका किनी हुनखे सिफ़ारिश ॾिनी आहे, तव्हांजो हुनजा सलाहकार थी वेठा आहियो कूड़ा बदबख़्त, त तव्हांखे बि बुराई जो हिसो मिलंदो। तंहिंजे करे इंसान खे घुरिजे त सिफ़ारिश कंहिं सुठी ॻाल्हि जी करे। सुठी ॻाल्हि जी सिफ़ारिश बि सदक़े जारी आहे, ऐं बुरी ॻाल्हि जी जेका सिफ़ारिश कई वई त तव्हां क़यामत बि उनखे उन मां हिसो मिलंदो रहंदो। तंहिंखे इंसान खे घुरिजे
अहिड़े कम खां बचे जो मरी बि वञे पोइ बि हुनखे बुराई जो हिसो मिलंदो रहे। ऐं अलाह हर शइ ते नज़र रखण वारो ऐं निगहबान आहे। ऐं जॾहिं अव्हां खे दुआ ॾेई सलाम कयो वञे त अव्हां उन खां बहितर या अहिड़ी ई दुआ सां सलाम जो जवाबु ॾियो। सलाम करण मतिलबु कंहिंखे दुआ ॾियणु आहे। अस्सलामु अलैकुम, तव्हां ते सलामती। अलाह फरमाए थो अगरि को माण्हू तव्हांखे सलाम थो करे अस्सलामु अलैकुम त तव्हां हुनखे वधाए जवाबु ॾियो, बहितरी वारो जवाबु ॾियो, यानी वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह। ऐं अगरि तव्हांखे सलाम थो करे अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह त जवाब में तव्हां उनखे अञा वधाए ॾियो त वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकात। पर अगरि पोइ बि तव्हां उनखे वधाए नथा ॾियो त घटि में घटि उन जहिड़ो उनखे मोटाए त ॾियो, अस्सलामु अलैकुम, उन जे जवाब में वालेकुम अस्सलाम, ओतिरो उनखे तव्हां मोटाए ॾियो। बेशक अलाह हर शइ जो हिसाब वठण वारो आहे। अलाह उहो आहे जंहिंखां सवाइ ॿियो को बि बंदगी जे लाइक़ु न आहे। अलाह खां सवाइ ॿिया जेके बि तव्हांजा माबूद आहिनि सभु कूड़ा आहिनि, बातिल आहिनि, ठगी आहे, चोरी आहे, बरहक़ अकेलो अलाह आहे। उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु न आहे। उन खां सवाइ को लाइक़ु ई न आहे त कंहिंखां कुझु घुरियो वञे, कंहिंखां मदद वरिती वञे, न झुकण बि हुनजे अॻियां, मदद बि हुन खां हासिल करणी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अगरि तव्हांजे बूट जी कही बि टुटी पए त उहा बि उन खां घुरंदव, छो त लाइक़ु ई उहो आहे। इख़्तियारात सभु उनजे हथ में आहिनि, उन खां सवाइ ॿिया सभु मुहताज आहिनि। अकेलो गनी आहे। उहो तव्हां सभिनी खे क़यामत जे ॾींहुं ज़रूरु जमा कंदो, जंहिंमें को बि शक न आहे। ऐं अलाह जी ॻाल्हि खां वधीक ॿी कंहिंजी ॻाल्हि सची थी सघे थी। फरमाए थो तव्हांखे मां क़यामत वारे ॾींहुं गॾु कंदुसि, पोइ हिते तव्हां जेके कम कया मुंहिंजे हुकुम जे ख़िलाफ़, मूं जो ज़िना न कयो तव्हां कई, मूं चयो मुंहिंजो कानून नाफ़िज़ कयो तव्हां न कयो, मूं चयो शराब न पियो तव्हां सरेआम पीतो, ऐं तव्हां बा इख़्तियार वारा थी करे उनखे हलाया पिए। ऐं शराब खाना तव्हांजा, हिंदुनि जे नालनि ते लाइसेंस वठी करे शराब खाना तव्हां मुस्लमान खोले वरिता। मूं चयो ग़रीबनि जो हक़ न खाओ, यतीमनि जो माल न खाओ, तव्हां खाधा। मूं चयो क़त्ल न कयो, तव्हां सरेआम कया। मूं चयो ही कमु न कयो, तव्हां मूंखे करे ॾेखारियो। फरमाए थो त मां क़यामत वारे ॾींहुं गॾु बि इन लाइ ई त कंदुसि, तव्हां खां हिसाब था वठां। मूं चयो जिहाद कयो, तव्हां रिली विझी सुम्ही रहिया, इन लाइ त मां तव्हांखे गॾु कंदुसि, तव्हां खां मां हिसाब वठां त मुंहिंजे हुकुम खे तव्हां केतिरी तरजीह ॾिनी। अलाह खां दुआ आहे त असांखे क़ुर हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दुआना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।